जी बिल्कुल ठुल में वधंदड़ बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। चोरियूं फुरियूं हर रोज़ जो मामूल बणियल आहे। ठुल पुलिस अमन अमान कराइण में बिल्कुल नाकाम थी चुका है ऐं ठुल शहर जा शहरी गैर महफ़ूज़ बणियल आहे ऐं ठुल शहर में चाबी चोर जो निज़ाम बरक़रार आहे। वधीक असां ठुल जे शहर अमन अमान जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधीक उन्हनि जो छा चवणु आहे? साईं, पूरे ज़िले जेकाबा जे टिनि तालुक़नि में तालुको ठुल वधीक मुतासिर आहे, छो त हिते असां वटि रोज़ फुरूं, रोज़ चोरियूं, रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। उनजो सबबु इहो आहे त पुलिस सुस्त रफ़्तारी करे रही आहे ऐं पुलिस जी लापरवाही जे करे रोज़ चाबी चोर गाॾियूं काए था वञनि। हालांकि पुलिस खे सॼी ख़बर आहे, छो त पुलिस इन ॾोहनि में मुलवस आहे। पुलिस जेकॾहिं इन ॾोहनि में मुलवस हुनजो सुवाल ई पैदा न आहे। असांजे ठुल शहर में चाबी चोर गाॾियूं काए, इहे हितां जे पुलिस वारनि जा हथरादू रखियल आहिनि। बदमनी हथरादू फैलाई वई आहे। ठुल जे शहरनि खे न तोहफ़ज़ आहे, ठुल जे वापारियुनि खे तोहफ़ज़ न आहे। समूरा ठुल जा शहरी गैर महफ़ूज़ थी विया आहियूं। उनजो सबबु इहो आहे त पुलिस जेका अॻु निंड में सुतल आहे। जेकॾहिं का वारदात थी वञे न, यकीन कयो पुलिस खे कॉल कयो, पुलिस जेको कलाक खां पोइ कन लाटार थी करे पोइ पुॼे थी छा थियो छा न थियो। तेसिताईं उहे जेको आहे सो ईअं सभु आसानी सां फोरू आसानी सां फ़रार थी वञण में कामयाबु था थी वञनि। सो इन जे करे जिते SHO कमदार बणियल हुजे भोतारनि वॾेरनि जो, छो त हीअ असांजो ठुल कबाली इलाइक़ो आहे, हीअ सरदारनि भोतारनि वॾेरनि जो इलाइक़ो आहे। हाणे तव्हां ॾिसो सरदार भोतार वॾेरा सॼी राति घुमनि था, उन्हनि जो अघु कोन नथो वठे। हे मां क्लियर ॻाल्हि थो कयां, जेकब न्यूज़ जे थ्रू सरदार भोतार सॼी राति घुमनि था, उन्हनि जो को अघु नथो वठे। उनजो सबबु छा आहे? उनजो सबबु इहो आहे त इहे वाठा इन्हनि जा हथरादू पैदा थियल आहिनि। ॾींहं जो उन जा गनमैन हूंदा आहिनि, राति जो फ्रू कंदा आहिनि ऐं जेके पुलिस जे आशीर्वाद खां सवाइ सुवाल ई पैदा न आहे हिते बदमनी थिए। मक़सदु फोरू खे सरदार भोतार जो बि आशीर्वाद, फोरू खे पुलिस खां वठी SHO ताईं DSP ताईं आशीर्वाद। हाणे तव्हां ॾिसो, जंहिंखे सरेआम हितां जा जेके सरमाएदार आहिनि, भोतार वॾेरा सरदार ऐं पुलिस जो आशीर्वाद हुजे, उहे त सरेआम लापरवाही सां लागर्ज़ी सां ख़ुदगर्ज़ी सां जेको बदमनी फैलाइनि था ऐं सरेआम चाबी चोर तो गाॾी फुर करे था वञनि। को ठुल शहर जो रोड महफ़ूज़ न आहे। ठुल जा शहरी जेके बि आहियूं, ठुल जे आस पास जे इलाइक़नि में गड़ीअसन आहे, बाहू खोसो जेके बि इलाइक़ा आहिनि, पंहिंजो जोंगल आहे, ऊदी आहे, मिरपुर आहे, बिल्कुलु बदमनी जे तालको ठुल मुकमल पुलिस जी लापरवाही जे करे बदमनी जे वर चढ़ी वियो आहे। असां IG सिंध, DIG लाड़काणो, SSP जेकाबा खां मुतालबो था कयूं त जेके पुलिस वारा आहिनि उन्हनि जो तव्हां मोबाइल ट्रेस करायो। मोबाइल ट्रेस कराए त ख़बर पइजी वेंदी त वाक़ई हिन जा ॾोहारनि सां वास्ता आहिनि या न आहिनि। सो असां इन खां मुतालबो था कयूं त असांजी ठुल जे शहरनि खे तोहफ़ज़ फ़राहम कयो वञे, बदमनी ते कंट्रोल कयो वञे, न त ॿी सूरत में असां ठुल जा शहरी सरापा एहतिजाज रहंदासीं। बदमनी ठुल में उरूज ते आहे, जेको आहे सो हर माण्हू महफ़ूज़ न आहे। ताज़ो कल ॾिसो, शिकारपुर स्वीट खां हिकिड़ो जेको असांजो मोज़िज़ शहरी आहे फैज़ मोहम्मद तुनियो जी विच शहर मां, शिकारपुर स्वीट मां जेको आहे सो मोटरसाइकिल चोरी थी आहे ऐं चोर CCTV में ज़ाहिर आहे, पर इंतिज़ामिया को तहरीक न आहे वरितो। ऐं जेको आहे सो असां ईअं सम्झूं था त जेको SHO डोगर आहे न, उहो ॾोहारनि जो साथारी आहे। असां IG सिंध खां मुतालबो कयूं था त ठुल शहर जे अमन अमान खे बहाल करियो ऐं ठुल में जेको चाबी चोरी जो रवाज़ आहे उन में पुलिस मुलविस आहे, उन्हनि कारडनि खे गिरफ़्तार कयो ऐं उन्हनि खे मुअतल कयो, जीअं ठुल जो शहरी सुख जो साह खणी सघे। ॾिसो न, ठुल जा जेके चौक आहिनि उहे राति जो तव्हांखे उबाणका लॻंदा। उते माना जेको आहे सो पुलिस का बि ड्यूटी सर अंजाम न पई ॾिए। तव्हां ॾिसो सदीक़ वारी पुल ॾिसो, स्टेशन रोड ॾिसो, बेनज़ीर कांटो ॾिसो, तव्हांखे 8 खां 9 खां पोइ को बि पुलिस वारो नज़र न ईंदो। उन जे करे जेको आहे सो ठुल जो अमन अमान तमामु ख़राबु थी वियो आहे। उहो उन में ख़ासि किरदारु जेको आहे ठुल पुलिस जो आहे। असीं इहो ई चवंदासीं त बदमनी जी बाहि सॼी सिंध जी हाणे ठुल खे बि वकोड़े वई आहे। अॻु में हिते अमन अमान जो एॾो मसइलो न हुयो, हाणे 2-3 महीना थिया आहिनि जेको आहे मोटरसाइकिलनि जी चोरियूं, चाबी चोर, मुसलसल धाड़ा, बदमनी वधंदी पई वञे। असीं SSP खे जेकबाल खे गुज़ारिश था कयूं त वधंदड़ बदमनी ते कंट्रोल कयो वञे। जेकॾहिं बदमनी ते कंट्रोल न हूंदो, माण्हू गैर महफ़ूज़ हूंदा त कारोबारी माण्हुनि में असांजनि में मायूसी छाइजी वेंदी। जॾहिं गैर महफ़ूज़ हूंदासीं त घर खां को निकिरण लाइ तयारु न हूंदो त शहर असांजा वीरान थी वेंदा। असीं चवंदा जेका बदमनी जी बाहि भड़की उथी आहे उन ते कंट्रोल करण जे लाइ हिकु बहितरीनु ऑफिसरनि जी टीम मुक़ररु कई वञे, जीअं बदमनी ख़तमु करे
माण्हू सुकून जो साह खणी सघनि। बसि असीं बि इहा ॾिसूं था त पुलिस जे हिकु ॿिनि माण्हुनि खां सवाइ बाक़ी कोई बि गश्त नथो करे। इन जी सुस्त रफ़्तारी DSP SHA साहब जी आहे जो उहे इन ॻाल्हि ते तवजह ॾियनि त बहितर आहे। जीअं शहर जूं घिटियूं आहिनि, मेन माला आहिनि, उन्हनि जो गश्त कनि त बहितरी थींदी। छाजे करे गश्त कंदा त लुंडे लोफर जे मथां हिकु दाबो बि हूंदो ऐं लुंडो लोफर ॾोह करण खां बि जेको आहे काशक गहिजी वेंदो। हिकिड़ो गश्त थिए त बहितर ॻाल्हि आहे। असीं बि हिन तव्हांजे जेकब न्यूज़ चैनल जे ज़रिए DSP ठुल ऐं SHA ठुल खे गुज़ारिश था कयूं त शहर जे अंदरि बदअमनी जे करे पुलिस जी नफ़री वधाए करे गश्त में बि इज़ाफ़ो कयो वञे ऐं राति जो बि पुलिस खे अलर्ट करे कयो वञे जीअं उहे गश्त कनि ऐं बदअमनी खे बुंजो ॾेई सघनि। जी बिल्कुलु ठुल जे शहरनि IG सिंध DIG लाड़काणो SSP जेकाबाद खां मुतालबो कयो आहे त ठुल में शहर अमन अमान खे बहितर करे ऐं शहरनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली दुओ, जेकब न्यूज़ ठुल।